कुझ तई दा कयो केत ॻाल्हियूं कयो शाम जो ही कह। बाबा सबर कर बाबा सबर ओह नो छा है सबर कर बाबा केरा तू अती तुझो न्याणी आ तुझो कम ना है हिन न्याणी सा मां अरे गाल बुध परे थी घर में गिरी तुम मुर्स सा बणे तो छो अन्या मुर्स जो तू बुधे न तू मुर्स के तू भी लितर हाणे हे जको मुझो नुकसान करे आयो आ असा जो हर मारे आयो आ असा जे घर के तबाह करे आयो आ असा के यतीम करे छडियो आ यो छा है यो तो बुधाए माजो हो बारे में तो ते हो केर चाचो चाचो मरे हबे मां कढना चासा हिन मुझो मुस्तकबिल तबाह करे छडियो मामा मारे तई अल्लाह मामे जी त गाल ही ना है न मजो हिन पांजे घर जो राशन मोजो बंद करे छडियो लेके खुदा जो मार पे जड़ी तोखे कर इनाम भी छा थियो तुझो पी मारे तई पी मारे मानी दे चा पूरे ना चा लेके खुदा जो मार पोंदो शा तू असा जो न्याणी आ तोके छा बुधाया बा मुझे बच्चन जो तालीम तबाह कये मुझे बच्चन जो खादो पीतो रद्द के मुझो खुशियों रद्द के मुझो इज्जत हुयो शहर में पंहिंजो इज्जत हुयो उहो रद्द के खुदा जो कसम आती तो के बाद छा बुधाया जे हिन मुझो हर शे तबाह कयो मुझो हो मारे विदे अरे यटे बुधाए त सही न मामो मारे न चाचो मारे न पी मारे मौत जो छा है असा जो गोबर गडो मारे विदो ते बेस्ते इंसान अरे तोखे के चवा उल्टी सीधी तू रोज ऑपरेशन करे तू मानू त छा तू गडे भी तू हाणे मारण शुरू कया बाबा गाल बुझ ई थींदो आ डॉक्टर आने मां तजुर्बा तो किया ई थींदो आ तोखे खुदा गर्क करे तू ये थींदो आ हुन सादार के हल्को पेट में सूर हुयो ठोके उन जी ऑपरेशन कयो ते हाणे पेट जो सूर सा ऑपरेशन जो छा वने अड़ी चरबट बकरी तोखे कहे चयो त तू पांजो जेको गडे हिन वट वठी वन ए तोखे गडे जो डॉक्टर नजर आयो इंसानन जो भी त ना है न लानती हुए आहे छा जो खबर न तो पवे अता जो तू अति यकीन करे हेडी अकस 12 महीना सुरमो मेहंदी पेरन के हिय जो भेदो जो अति तो के जा बुधाया त खलक परे चान अता जो रांद हाणे सुबान ने बेडी मुजी गोया हिन गड मारे वे बाबा ॾिस न डॉक्टरन को सब इहो ई कम थींदो आ भला इंसान भी मरी पवंदो आ जा जो मार पस न ओ अल्लाह समंद मुर्स न मार मु देखे बस तुझो मुर्स जो को खुदा मोकारो कतो न असा के जो तुझो मुस्तकबिल तबाह कयो आ उन जो केर वर त पो हाणे छा थियण घुर्जे भला तू ही बुधाइण वीचार खां गलती थी वई सा न न गाल बुधो ता इहो डॉक्टरन जो कम आ जडे ही गडो वठी आयो मां ब्लड प्रेशर चेक कयो मास त हले सी न पयो पो अखणी ऑपरेशन कई मास वो थींदो आहे माण्हू भी मरी वेंदो आहे त गडो हुयो गाल त बुध बोतरा तोखे कहे चयो त गडे जो तू बीपी चेक कर अको नथी ई त सिखंदम न डॉक्टरी बाकी कीअं सिखंदम ई त सिखंदम मास्टर अदी निमाणो गडो मारे तक करे तो मां न समझू ओ मसा कचहरी कतो एनो मुके कुर्ब जो बुधाई दो एक दी गोरू दी सुबह जो बुधाई दो तो के खटराई दो हाणे मजो गडो मारे में तो ते मां जी के मारी दो हिनखे न मार जाए बस माफ कर असां के माफ कर अच्छा ई थींदो आ माण्हू ऑपरेशन में अलाए केतिरा माण्हू मरी वेंदा आहिनि डॉक्टरनि जे हथां ऑपरेशन थींदियूं अल्लाह सही तुझे गडे के जन्नत नसीब कंदो बस अब ॿियो छा था करे सघूं मला ॿुधाए अदी यकीन कर गडो ये घर ने बिठो तो दुश्मन जो दागो हिकड़ो दी मां परे को अचा पियो गडा मुके परे को ॾिठो कहे मां जो इहो बुखियो आ उहे ॻाल्हियूं मां रात जो कचहरियूं कंदो छो तो मना दुख सुख वंडी तो खुदा जो मार पे मुझो मुस्तकबिल तबाह के बाबा जॾहिं तूं वठी आहे न मूं वटि मां पाण पुछियोमांसि चए पियो मालिक कुझु करायो ई न आहे मूंखे मां बि त डॉक्टर आं त ज़ाहिर आहे मां पुछंदोमांसि न असां मरीज़नि खां पुछंदा न आहियूं छा थियो अथई त मां हुन खां बि पुछियो अरे खुदा जो तोखे मार पवंदो तूं कीअं गधा जी ॿोली सम्झी तूं बि गधा हो छा जो अदी हाणे ॻाल्हि ॿुध जी दा अंत या थींदी हाणे मुंहिंजो सुभाणे ने ॿिए ॾींहं गोए आ हा वो असांखे छा करणु घुर्जे हाणे हे गोए बि भईंदो ऐं खटे बि ॾेखारे कुल अथई मां कीअं कोई भॼंदुसि तोखे छा थियो आहे ॿ ॾाकड़ियूं मथे चढ़ंदो आहे 5 मिंट आराम कंदो आहे साई पटींदो आहे हे गोए भॼंदो वो असांजो कमु आहे न भेण त कीअं भॼे थो कीअं तूं ॿुधाए इहो बसि पाव मिर्च
हाणे पुट हीअं कर जे भेण 8 ॾींहं जे काथे ब्रेक हये बि तूं मूंखे लाहे लेतरण चाहे तूं हल हिलाए पंहिंजा कोट वोट न बाबा न मां कोन हलंदुमि आउं डॉक्टर आहियां डॉक्टर आ कंहिंमहिल गॾो बि थी वियो मां जो मारियो थी मुंहिंजो इज़त जो मसइलो आहे पुट हला तोखे हयाती बच के ॾे ॿेड़ा जे गॾो मारियो न पोइ इहे टुकड़ा टुकड़ा कंदो मां असां बि कचे जा दाड़े लहूंसीं